हेलो एंड अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं वक़्त जे ताले खे कीअं खोलिजे। सॉरी लेट थी वई, छा वाकई इहो टाइम थी चुको आहे? काश ॾींहं में कुझु वधीक कलाक हुजनि हा। इहे जुमिला तव्हांखे ॿुधल लॻनि पिया या न? जॾहिं ट्रैफ़िक जाम थी वेंदी आहे ऐं 1 इंच बि अॻिते गाॾी चुरी न सघंदी आहे त असांखे उनखे गिडलाक या ट्रैफ़िक जी ॼार में विकोड़ियल सॾींदा आहिनि। जॾहिं असां इहो महसूसु कयूं त सॼे ॾींहं जी वठां में असां 1 मिंट बि नथा कढी सघूं त पोइ पक असांजो वक़्तु कड़ीअ में बंदि थी चुका आहियूं। 37 साला 2 ॿारनि जी माउ डेनी, जेका हिकु कंपनी में कमु कंदी आहे, पंहिंजी ज़िंदगी जी भेंट कंदे चयो, ॼण लहरनि ते सफ़र करिणो आहे। पंहिंजे 3 ते सुबुह जो 6 वॻे टपो ॾेई चढ़ी पई ऐं वरी लॾी लम्ही साहिल ते राति जो 10 वॻे अची पए थो। हिन खे इहा ख़बर नाहे त उहा माइक्रोवेव ओवन ऐं बाज़ारी खां सवाइ कीअं गुज़ारो करे सघे थी। हुनजे बरक्स हिन जी माउ, जेका हिकु स्कूल टीचर आहे ऐं सहूलियतूं बि घटि अथसि, पर ईअं लॻंदो आहे त हिन वटि वांदकाई वक़्तु जाम आहे। हिन वटि एतिरो वांदो टाइम आहे जो हूअ कपिड़ा बि पाण धोए थी सघे ऐं खाधो बि पाण थी पचाए। डेनी ॿुधायो, आख़िर ही वक़्तु सभु कुझु छा आहे? छा जदीद टेक्नोलॉजी उन वास्ते तरक़ी न कई आहे त कम जो भार घटिजे ऐं वांदकाई वधीक मिले? जॾहिं त हक़ीक़त उबतड़ आहे। टेलीग्रामनि खां फैक्स ताईं हर नई जदीद टेक्नोलॉजी असांजी अञा बि वधीक तकड़ि ॻोठनि जी पुराए लाइ ठहियूं हुयूं ऐं पोइ अञा बि उन्हनि खे तकिड़े रफ़्तार वठराई वई। महिनत बचाईंदड़ ईजादनि ज़िंदगीअ खे आसान त बनायो, पर उन ख़र्चनि खे वधायो जंहिंजे करे असांखे असुलु कमु ऐं ओवर टाइम करिणो पवे थो। उन ख़र्चनि जे पुराए लाइ असां अहिड़ियूं शयूं ख़रीद कयूं जिन मां इहो सम्झी थो वञे त वक़्तु बची पवंदो। जॾहिं त अहिड़ियूं विंदरियूं माज़ीअ जूं वांदकाईअ वारियूं ॻाल्हियूं सम्झी छॾे करे अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जेके ज़रा तकड़ियूं हुजनि, पर पोइ तव्हां हैरान थींदा त का बि शइ वक़्त जी दवा खे घटाइण में का बि मदद नथी करे सघे। वक़्त सां ठा मुतलिक़ बुनियादी तौर ते 2 रुख़ आहिनि। हिकु रुख़ जेको घणो आम आहे सो इहो आहे त हर लम्हे मां वधि में वधि प्लानिंग तहत कमु वरितो वञे, ऐं ॿियो गैर रवाजी रुख़ उन जो उबतड़ आहे त कमुकार जी मिक़दार में कमी करे वक़्त जे मुतलिक़ घटि ख़्यालु करे उन्हनि ॻाल्हियुनि ते तवजह ॾिजे जेके वाक़ई तवजह तलब हुजनि। वक़्तु मुतलिक़ पहिरों तरीक़ेकार तव्हांखे वक़्त जी कड़ी में बंदि थियण जे अहसास में मुब्तला करे सघे थो, पर जेकॾहिं तव्हां टाइम क़ैद टाइम लॉक खां आज़ादु थियणु चाहियो था, उन लाइ कुझु मशवरा वठिजनि था। नंबर पहिरों, वक़्त खे पंहिंजो दोस्त बणायो। सो लाइक कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब करे हिन चैनल खे ज़बरदस्त हाणे एॾियूं आखाणियूं तव्हांखे ॿुधण में ईंदियूं इंशाअल्लाह। असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब करणु